हाणे तव्हां ॻाल्हि कई त वॾी राति ही मेराज जो महीनो आहे। हिन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु उम्मत ऐं तमामु नबियनि जे सरदार जी मेराज जो जेको तोहफ़ो असांखे अता कयो उहो बि नमाज़ जे हवाले सां आहे। ऐं तव्हां ॻाल्हि कई आहे त हिन राति में कहिड़ी इबादत कई वञे। इन राति जी फ़ज़ीलत जे हवाले सां मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। उलमाए कराम फरमाइनि था ऐं हिन राति जे अचनि खां अॻु में माण्हू वॾी तयारी ऐं कोशिशि कंदो आहे त मां सभु कुझु छॾे इन राति में इबादत जी कोशिशि कयां। इबादत जे लाइ जेको बि थी सघे हू माण्हू पंहिंजी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हुज़ूर पाण खे पेश करे। इबादत जे हवाले सां माण्हू नमाज़ बि पढ़नि था ऐं इन राति में ज़िक्र अज़कार बि करनि था। खोड़ सारियूं महफ़िलुनि जो इनेक़ाद बि थिए थो। हर शइ पंहिंजी जॻह ते आहे। असांजे प्रोग्राम जो हिन जो बिलख़ुसूस तवसुसी उहो आहे त उम्मत मुस्लिमा जे लाइ अहिड़ियूं शयूं ॿुधायूं वञनि त हुजनि बि आसान ऐं अमल करनि। हिन माहौल में हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि उम्मत वटि वक़्तु न आहे त हू सॼो कमु छॾे पोइ इबादत जे पासे अचनि। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो एहसान आहे त हुन पंहिंजे प्यारे महबूब जी उम्मत खे एॾियूं वॾियूं रातूं अता फ़रमायूं त हिन राति जे सदक़े में अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमामु उम्मत मुस्लिमा जी बख़्शिश फ़रमाईंदा। जेको इबादत पंहिंजे हिसाब सां कोशिश सां क़ुव्वत सां कंदो लेकिन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात गफ़ूरुर रहीम आहे। पंहिंजी शान जे मुताबिक़ पंहिंजे महबूब जे उम्मत खे अजर अता फ़रमाईंदो। मेराज जी राति ही जेको असांखे तोहफ़ो मिलियो आहे ही नमाज़ जो आहे ऐं क़ुरान करीम में सभ खां वधीक नमाज़ जो ज़िक्र आहे। उम्मत जे लाइ नमाज़ अदा कयो। नमाज़ ऐं ज़कात जेका फ़राइज़ आहिनि त मेराज जी राति नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा खां आसमान खां वरी अॻिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अर्श ते पोइ क़ुरान करीम में आयो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो प्यारो महबूब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे साम्हूं हेतिरे फ़ासिले में हुया। मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त जीअं माण्हू हिक ॿिए खे साम्हूं ॾिसंदा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बदन खां जिस्म खां हथनि खां अखियुनि खां पाक आहे लेकिन हुन पंहिंजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे सम्झाइण जे लाइ ॿुधाइण जे लाइ सभु कुझु बयानु कयो आहे त उम्मत ॿुधी हुन ते अमल करण जी कोशिशि करे। हिन राति में माण्हू कोशिशि करे नमाज़ अदा करे छो हिन राति में असांखे नमाज़ मिली आहे। जेतिरो बि थी इन राति में इहो तोहफ़ो जेको नमाज़ 50 नमाज़ूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तोहफ़े में मिलियूं जेकियूं वरी घटि कराईंदे 5 ते अची बीहूं। त हाणे इन राति में माण्हू वधीक नफ़लनि जो इह्तिमाम करे क़ुरान जी तिलावत जो इह्तिमाम करे ज़िक्र जो इह्तिमाम करे छो त ही माण्हू इहो सोचे इह्तिमाम करे त शायदि अॻियों साल मुंहिंजी ज़िंदगी में इहा राति अचे न अचे। उलमाए कराम फरमाइनि था त जेकियूं बि ही वॾियूं रातियूं आहिनि जीअं शब रात ईंदी पोइ मेराज खां पोइ शब रात ईंदी पोइ 27वीं ईंदी रमज़ान में जेकियूं बि वॾियूं रातियूं आहिनि इन नीयत उम्मीद सां इबादत करे त शायदि मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी राति हुजे।